अञा कुछ दुरूद शरीफ के बुलंद आवाज़ सां पढ़ो। जमायत त कसीर आयो। अल्लाह पाक तहां साथे रहमतू फरमाए, मेहरबानियूं फरमाए। हे जमायत अहले सुन्नत जे तरफ़ खां मुहब्बत जो हिकिड़ो इज़हार हूंदो आहे, उहे जलसा आहिनि। पंहिंजे मुर्शिद सां, रब जे प्यारनि सां, अहल बैतन सां, मदीने जे साईं सां जो प्यार आहे त महबूब जी हर शइ प्यारी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां इहो नकुल त हिकिड़े भेरे मशहूर वारे साईं जे आॾो गुफ़्तगू निकितो। हिकिड़ा माण्हू पिया चवनि त ॿ गिदरा मुठ में न खणी सघिबा, याने दुनिया बि हुजे ऐं आख़िरत जूं ॻाल्हियूं बि हुजनि, उन में घणियूं मानाऊं थियूं अचनि। पोइ साईं बादशाह फरमायो, अबा कंहिंखे खणण बि अचनि न। पोइ अर्ज़ु कई कि भला कीअं? पाण फरमायूं वल जो खणंदे त ॿ गिदरा न, सभई गिदरा तुंहिंजे मुठ में हूंदा। पोइ अर्ज़ु कयूं त साईं आहे वल कीअं खणबी? पाण फे तूं मदीने जे साईं खे खण त सभु कुझु तुंहिंजे हंज में। हे उहा जमायत आहे जंहिंजी सरकार सां मुहबत आहे त पंजतन बि हिननि खे प्यारा आहिनि। सचो प्यार, सचो प्यार त महबूब जा ग़ुलाम बि हिननि खे प्यारा आहिनि। खुलफाए राशिदैन बि हिननि खे प्यारा आहिनि। त वली सगोरा बि हिननि खे प्यारा आहिनि। इस्लाम बि हिननि खे प्यारो आहे। मस्जिद बि हिननि खे प्यारी आहे। हर शइ जेका मदीने जे साईं जी आहे हिननि जे अखियुनि ते। हे मुज़ाहिरो नथो न अॼु हाफ़िज़ महबूब साहब जो जलसो कयो आहे, तव्हां नए वाहण वारनि जलसो कयो आहे। मशहूर वारे साईं जी जमायत पंहिंजे बचड़े जो ईसाले सवाब बि रखियो अथई। कंहिंखे बच्चा प्यारा न आहिनि, कंहिंखे बच्चा विसरंदा आहिनि। मुंहिंजा सोना तॾहिं मदीने जे साईं फरमायो त अबो बेहिश्त जो दरवाज़ो थी, अबे जी ख़िदमत कर। जे सम्झे त रब मां राज़ी आहे, कीअं ख़बर पए? कीअं ख़बर पए त रब राज़ी आहे? पाण फरमायूं जे अबो तोॾो राज़ी आहे त सम्झ मुंहिंजो रब मां राज़ी। अॼु हे बचड़ो जहान छॾे वियो आहे त बि अखिणियूं रोइनि थियूं, दिलड़ी रोए थी। उनजे ईसाले सवाब जे लाइ जिते हे जलसो कयो अथई, उते अहले सुन्नत जे इश्क जो इज़हार, निशानी अहले सुन्नत जी हज़रत महबूब सुबानी जो बि जलसो आहे। मौला इमाम जे विलादत जो बि जलसो आहे। मदीने जे साईं जे बचड़नि जे विलादत जा या शहादत जा जलसा कनि त कनि, जो उन्हनि जे जलसनि में रंग उहो आहे जेको मदीने जो साईं ॾेई वियो आहे, जेको मौला इमाम पाण ॾेई विया आहिनि, जेको हैदरे करार पाण ॾेई विया आहिनि। हैदरे करार पिया फरमाइनि त शराब या भंग कंहिं जाइ ते हारिन ज़मीन ते पीए बि न, उतां 7 समुंड दरिया वही वञनि ऐं छबर ॼमे, उहा बि मां पंहिंजे दुल खे न खारायां। इहो रंग शरीयत वारो, उन्हनि जे हुकुम वारो, उन्हनि जे फर्मा बरदारी वारो सुन्ननि में मिलंदी, इश्क बि मिलंदी, उन्हनि जे हुकुम जी ताबेदारी बि मिलंदी। हे वो जलसो आहे। अॼु हिन में घणियूं ॻाल्हियूं आहिनि, पर मां थोरो मुख़्तसर गुफ़्तगू कंदुसि। अॼु ॾिसो न दुनिया में हिक ॿिए सां मुहबतूं आहिनि न, हे मुहबतूं जा पीपुल पार्टी खे पंहिंजे तरह जे वज़ीर आला वज़ीरनि खे वॾेरनि खे चे 8 साल बिजली कान्हे। मोट सही वाह जो मोहब्बत जी मिली आहे, पर असां जूं अखियूं बि खुलनि। हिकिड़े खे पेट में सूर पियो साईं, पोइ हकीम ॾे वियो, चए साईं बसि फतके साईं ॾाढो सूर आहे, ॾाढो सूर आहे। चए बाबा पेट जो सूर त कंहिं ॻाल्हि खां पवंदो आहे, छा थियो? चए बसि राति बुख लॻी, पोइ सड़ियल मानी उहा बि खाई वियुसि, सॼी मानी कारी। चई वे तुंहिंजो इलाजु कयूं था। अॻ में वियो सुरमो खणी आयो। चए तारापट त सुरमो विझाए। चए साईं सूर पेट में फतकांदो वरी सुरमो अखियुनि में। चेड़े अंधा अॻ में नज़र त पवई न, सड़ियल मानी जो खाईंदे त पेट में सूर न पवंदा त ॿियो छा थींदो? असांजी बि शल नज़र पए न त माण्हू उहे चूंडियूं जेके सुभाणे असांजा कम त कनि न। सो मुहबत दुनिया जे गर्ज़नि ते थींदी आहे, दुनिया जे रिश्तनि ते थींदी आहे, दुनिया जे ॻाल्हियुनि ते थींदी आहे। ज़ाती गर्ज़नि जे लाइ, माल दौलत जे लाइ मुंहिंजा सुहिणा मुहबतूं थींदियूं आहिनि, पर
हिकड़ा मुड़स अड़ा थी जन जी मोहब्बत में न को दुनिया न को दौलत न को गर्ज न को का बी गाल, अल्लाह है उनजो महबूब। वरी भी मांखे साईं बादशाह जी गाल याद थी पे, मशहूर वाले साईं जी तॾहिं जीपूं रोड रस्ता न हा, पोइ पाण काॾे दावत ते वञनि पिया, पोइ असां ॾे थींदियूं आहिनि सारियूं, पोइ तव्हां ॾे थींदियूं आहिनि अलाए कोन, पोइ सारियुनि जा देरा करे रखंदा हा, वॾेर का देरा हा, 15-20 देरा पिया हा, वॾेर जो कमदार बि वेठो हो, असुली कड़ सां गॾु। अब जीप जो आई त उते खरी पई, हाणे खरी पई घणो लही उन्हनि मथां हयां, वॾेरे जो कमदार वरी जीअं चवंदा आहिनि दादा सेकियल सैयद थी वियो आहे, उहे वरी वॾेरनि खां बि तावड़ा वधीक, वरी उहो साईं सीटियो वेठो थी, वरी साईं उथियो न को साईं जहिड़े महबूब सां मिलियो ई न, उते ईअं वेठो आहे, सभु वेठा आहिनि, पाण बि लही बीठा, त जीप न पई ठहे, त हिकिड़ो फ़क़ीर वियो, उनजी बेलगाॾियुनि जा दौर हा, उनखे वञी चई त कमदार साहिबु बेलगाॾी ॾे, इहो मैल 2 पंधा बाक़ी साईं वेंदा जलसे ते। त हाणे छा थो चए, ड्राइवर ते टोक कयईं, अदा नशा करे ऐं पोइ था गाॾियुनि ते चढ़नि, ड्राइवर ते टोक कयईं, त पोइ हिननि खे कहिड़ी ख़बर। मां जा सुहिणा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, सभु ऐब ज़ाहिर कंदई, पर रब जे प्यारनि सां हूंदे त ढकींदई। माण्हू कुझु न ॾेखनि त बि मेहणे ॾेवनि, माण्हू कुझु न ॾेखनि त बि मेहणे ॾेवनि, तूं ॾेख नाल अखें बि न ॾोरापे ॾेवी। अहिड़नि महबूबनि सां शल को नातो थिए न, हित त हित ख़ुदा जो कसम आहे, रब जे उन मैदान में जाते रब बेपरवाही फरमाईंदो, मदीने जा साईं था फरमाइनि त उते बि इहे महबूब कम ईंदा। सो हिन जो ईअं चयो, ड्राइवर ते टोक कयईं त पंहिंजो रुख मुबारक जो हीअं जाॾे थींदो हो त हिकिड़ी फैज़ जी लहर हलंदी, हिन ॾे मुंहुं मुबारक करे फरमायूंसि त सच थो चए, पर नीह जा नशा बि थींदा थी। हा, रुगो शराबनि जा नशा कोन्हनि, रुगो भंग जा नशा कोन्हनि, चरस जा नशा कोन्हनि, इहे त आज़ार आहिनि, पर नीह जो नशो थींदो आहे। त अल्लाह वारनि खां ॻाल्हि ॿुध त हज़रत ख़्वाजा गुलाम फरीद दाऊं थो करे त कसम खुदा दी, मैं को कसम नबी दी, इश्क है चीज़ लज़ीज़ अजीब। सो अल्लाह जे ख़ातिर जेके मोहब्बत रखण वारा हूंदा आहिनि न, उहा मोहब्बत केॾी क़ीमती आहे, जेका अॼु अहले सुन्नत खे नसीब आहे। मां पंहिंजी जो ॻाल्हि कयां त मदीने जे साईं जूं ॻाल्हियूं थो ॿुधायां। हाणे सुभाणे अल्लाह सभई जो सलाद त ॾाढा कोन पढ़ियो, मां ॾिठो ये केड़ी ख़लक बिड़िया लोगो ये भित जे परियों वारा कन हा त बि टल्टी वारा ॿुधनि हा, इहे ई चुप कयूं बिड़ा थी, सलाद त ॾाढा कोन पढ़ियो। सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हा साईं, अहले सुन्नत जे जलसे में दुरूद हूंदा आहिनि न, सलाम हूंदा आहिनि महबूब मदीने जे साईं ते न। मदीने जे सोहणे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला जॾहिं कंहिंसां भलाई जो इरादो फरमाईंदो आहे, अब अल्लाह जो भलाई जो इरादो फरमाए त सभु कुझु ॾेई सघे थो न, हाँ, दुनिया दौलत सभु शइ, पर अल्लाह जॾहिं भलाई जो इरादो फरमाईंदो आहे त अल्लाह पाक हुनखे हिकिड़ो सुठो ऐं सालेह दोस्त अता फरमाईंदो। असां वठूं था वॾेरा ॻोल्हींदा, दुनिया वारा ॻोल्हींदा त यार यारी रखूं, को कमिड़ो थींदो, कंहिंखे ॿधाईंदासीं या कुझु थींदो त कमु ईंदो, पर अल्लाह साईं पंहिंजे दोस्तनि में को दोस्त ॾींदो अथसि। ऐं मदीने जा सोना साईं था फरमाइनि त छो ॾींदो अथसि, त इंसान दुनिया जे हिन वर्क में कमकार में जेकॾहिं रब विसरी वञेसि त उहो दोस्त अहिड़ो हूंदो अथसि जो रब यादि ॾियारे छॾींदो अथसि। पर मदीने जा सोना साईं वलीअनि जी ॻाल्हि था कनि, पाण फरमायूं वली ख़ुदा जा प्यारा, उन्हनि जो दर्जो थी, रुगो तुंहिंजी नज़र पवंदी हुन ते त तोखे अल्लाह यादि अची वेंदो। पोइ मुंहिंजे आका फरमायो त 2 मोमिन भाइर जॾहिं बि गॾिबा आहिनि, रलबा आहिनि, वेहंदा आहिनि, त रुगो इहे ॻाल्हियूं न कंदा त भाउ कणिक कहिड़ी थी अथई, बीमारी त न लॻी आहे कणिक खे, ट्यूबवेल पाणी ॾिए थो तुंहिंजो नथो ॾिए, हे भला हेॾे जो वई त नौकिरी जो छा थियो, हे कमु थियो न थियो, न,
उहे वरी हिक ॿिए सां ॻाल्हियूं कंदी त दीन जूं कंदा जीअं अॼु दीन जी ॻाल्हि आहे फ़क़ीर वठी आया असांखे जमायत खे दीन जी ॻाल्हि थी हले न अलाह वारनि जी ॻाल्हि थी हले न मस्जिद में वेठा आहियूं न मदीने जा साईं था फरमाइनि त इहे आहिनि पोइ पाण पायूं त जेको बि मुंहिंजो उम्मती अल्लाह ताला जे ख़ातिर अहिड़े माण्हू सां दोस्ती कंदो या दोस्ती अख्तियार कंदो अल्लाह ताला बेश्त में हिकिड़ो ग्रेड वधाए छॾींदुसि दर्जो वधाए छॾींदुसि हिते पिया था मरूं त अलाह करे त थोरो दुनिया में हिन खां वधी वञा ऐं बेश्त में दर्जो वधे त छा थो सम्झे हिकिड़ो हुयो मदीने जे सुहिणे साईं जो असहाबी सॻोरो जीअं फ़क़ीर ॾिसो था जन मशहूर वारे साईं सां सोबत कई ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि पोइ उहो हिकिड़े दफ़े कंहिं शहर में हुजे हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु पोइ जन असहाबनि खे ॾिठो उन्हनि खे ताबई सॾिबो आहे मदीने जे साईं जी ज़ियारत न कयूं पर महबूब जे ज़ियारत करण वारनि जी ज़ियारत कयूं इहे ताबई सॾिबा आहिनि हज़रत अबू इदरीस खोलानी रहमतुल्लाह ताला उहे फरमाइनि था त मस्जिद में वेहंदा हुआ मुंहिंजी वाक़फ़ियत कान हुई पर उन्हनि जो चेहरो नूरानी माण्हू ईअं ॾिसनि त डुकंदा अचनि चौधारी वेहनि ॻाल्हियूं उन जूं अहिड़ियूं भलियूं मिठड़ियूं जो माण्हू चए त हिन जे कचहरी मां उथां ई न चई मूंखे अज़ ख़ुदि वणणु लॻो वाह जो मुड़सा सूरत त ॾिसेसि ॻाल्हियूं त ॿुधेसि त चई हिकिड़े ॾींहुं मां वियुसि ऐं वञी अर्ज़ु कयोमांसि वाक़फ़ियत न हुई न हिक ॿिए सां सुञाणप न हुई पोइ मां चयोमांसि साईं तूं मूंखे पसंदि आहे तूं मूंखे वणे थो मां तोखे अल्लाह ताला जे करे दोस्त रखां थो पंहिंजो वाक़फ़ियत कान हुई मुंहिंजो को कमु कोन हुई मथां सम्झे त अलाए को दुनिया जे करे न न अल्लाह ताला जे करे मां तोखे दोस्त रखां थो चए उन असां बि सॻोरे इहो ॿुधी ऐं मूंखे भाकुरु पाए मूंखे चई पोइ ख़ुशख़बरी बि ॿुध मदीने जे साईं जे तरफ़ कहूं पाण फरमायूं मदीने जे साईं फरमायो त क़यामत जे ॾींहुं जॾहिं न को हूंदी छांव न को कुझु गर्मी सिर पिया वेंदा दोज़ख पई बाहूं एॾो हियाव ॾारींदी त अल्लाह साईं अर्श अज़ीम जे चौधारी कुर्सियूं रखराई हाणे माण्हू बीठा हूंदा पर कुर्सियूं रब रखराईंदो उन्हनि कुर्सियुनि ते कुझु अहिड़ा माण्हू वेहारींदो उन्हनि जा चेहरा चोॾीं जे चंड वांगुरु हशर जे मैदान में चिमकंदा बीठा हे क़यामत जी इज़त अथई हशर जे मैदान जी इज़त आहे पोइ उते उन्हनि जा चमकंदा मखलूक बाक़ी ख़ौफ़ में हूंदी हिरास में हूंदी ऐं अलाए छा थींदो ॿिनी हेॾी सख़्ती आहे दोज़ख साम्हूं आहे तूं चिठो खुलियो पियो आहे सभु ख़ौफ़ में हूंदा पर उहे वरी करार ऐं अमुन में हूंदा अमुन करार में हूंदा अॼु बि जेके मदीने जे साईं जे शरीयत सां आहिनि महबूब जे सुन्नत सां आहिनि ख़ुदा जो कसम आहे कंहिं कामिल जी छां में आहिनि उन्हनि जे मथां भले आसमान जहिड़ा ॾुख टुटनि त बि उन्हनि जी दिलि करार में हूंदी अथई अहिड़ो हिकिड़ो यकीन मिलंदो आहे अॼु हे जेका परेशानी आहे न इहो मस्जिद खां परे थियण जे करे आहे अॼु बि जेकॾहिं को 5 ई वक़्त निमाज़ पढ़े ऐं डुकंदो अचे निमाज़ पढ़े 5 ई वक़्त महबूबनि ते दुरूद पढ़े मदीने जे साईं जा हुकुम अखियुनि ते रखे कामिलनि जे दामन में चिंबड़े तूं आज़माए ॾिस ॾुख हर कंहिंजे ईंदा आहिनि असहाबनि ते बि आया नबियनि ते बि आया इमामनि सॻोरनि ते बि आया पर अड़े करबला में तरारूं वसियूं करबला में तीर वसिया करबला में अलाए छा छा थियो पर महबूब जे ग़ुलामनि जी दिलि ईअं अमुन में रही क़यामत जे मैदान में अॼु जंहिंखे बि अमुन खपे ॿधर आहिनि असुल में हिकिड़ो आहे रब जे प्यारनि वटि वञी उतां इहो तालुक़ क़ाइमु थींदुसि केॾो बि निठर हुजे केॾो बि संग दिलि हुजे केॾो बि किनो हुजे पर उन्हनि जे हुज़ूर में वेंदो उन्हनि सां मुहबत रखंदो पहिरियों फैज़ इहो ॾींदसि जो अल्लाह जे महबूब जा रस्ता वणंदसि भले अॻ में कीअं बि हुजे पाण फरमाइनि था त उहे अमुन में हूंदा ख़लक हिरास में हूंदी हो अमुन में हूंदा पोइ पुछा कयूं त केरु हूंदा
पाण कुरान शरीफ़ जी आयत पढ़ियूं त अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ये रब जा प्यारा वली सगोरा दोस्त हूंदा जन खे उन ॾींहुं बि ग़म न हूंदो, को दुख न हूंदो। पोइ असहाबनि अर्ज़ु कयो, छो त असहाब सगोरा त सभु शरीयत जा पाबंद आ, सभु शरीयत जा पाबंद आ। कुरान शरीफ़ जे हरफ मुबारक ते अमल हो। पोइ बि उन्हनि निशानी पुछी, साईं उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे? पाण फरमायूं उन्हनि जी पहिरीं निशानी अथव त उहे हिक ॿिए सां अलाह जे ख़ातिर मुहबत करण वारा हूंदा। हे न मोहबत खे घटि न सम्झो त हज़रत महबूब सुभानी सां मोहबत आहे, असांजी मशहूर वारे साईं सां मोहबत आहे, हे इनाम आहे। मौला हैदर करार था फरमाइनि त दीन वारा भाइर दोस्त बणाए। हाँ, दीन वारा, दीन ते अमल करण वारा, सच्चा मदीने जे साईं जे इश्क मोहब्बत वारा, उहे दोस्त बणाए पर घणा छो? मौला हैदर करार फरमाइनि था त क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो त जेके दोज़ख में पवंदा उहे वॾा अफ़सोस कंदा। उहे जेके हिन ईअं करे सम्झ त वॾो सूर खाई चवंदा फमा लना मिन शाफिईन वला सदीक़िन हमीम। अरे असांजो त को रब खे सिफारिश करण वारो ई कोन्हे। हशर जे मैदान में असांजो को रब खे सिफारिश करण वारो ई कोन्हे। अड़े हेड़े दुख में असांजो को दिलदार दोस्त ई कोन्हे। तॾहिं हज़रत महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जंहिं पंहिंजी दुआ ते अल्लाह खे अर्ज़ कयो त 12 सालनि जो ॿुॾल ॿेड़ो ॼञ सूदो कढी ॾे। तूं असां अहिड़ा नाज़ कंदासीं, इहे नाज़ उहे कंदा जेके 40 साल पूरा सोमाणी जे निमाज़ वारे वज़ूअ सां सुबुह जी निमाज़ पढ़नि। हयाती जन जी अल्लाह जे लाइ, उन जी इबादत जे लाइ, उन जे रज़ामंदे जे लाइ। हसनी हुसैनी सैयद बजड़ो जंहिं महिल माईअ खे रोईंदे ॾिठई, अड़े चवंदा आहिनि त बेदर्द जे अॻियां रोइण अखियुनि जो ज़ियान आहे। रो अल्लाह वारनि जे आॾो रो, जे थोरो बि दिलि खे झुॿो आयुनि त तुंहिंजा बेड़ा पार। हेॾे होॾे छो थो रोएं, हेॾे होॾे छो थो रोएं? साईं ॿुधल छा कूड़ो केस पिया कनि, ठाहे ठीकु करे फ़ौज खे पिया ॾियनि। चयईं त हिन महिल मशहूर वारे साईं को सवाइ ॿियो को हथ न विझंदो। ॿुॾंदे ॿूड़नि में के हाज़िक हथ विझनि, सिधो दरगाह मशहूर शइ ते आयो। साईं बादशाह लिखनि पिया वेठा, सैयद प्यारा हूंदा हा, अहल बैत प्यारा हूंदा हा। साईं खे पंहिंजूं ॻणतियूं, पंहिंजा सूर फ़ौज कढ। चए साईं मुंहिंजे मथां अहिड़ी रिपोर्ट कई अथऊं, वापडा में अहिड़ी रिपोर्ट कई अथऊं, हाणे मूंखे फ़ौज नौकरी तो लाहींदी, जेल ॾींदा। अहिड़ो कलम हयां अथऊं, फिलाणा कलम फिलाणा कलम फिलाणा कलम। मशहूर वारे साईं मुर्की चयो, साईं कलम जो सॼण जे हथ में हुजे त ख़िलाफ़ छो लिखंदो? ज़ाहिरी त आफ़ीसर ॿिया हा, ज़ाहिरी त लिखण वारा ॿिया हा, ज़ाहिरी त ॿुधण वारा ॿिया हा। मशहूर वारा साईं त मस्जिद में वेठा हा, सोभी दरगाह मशहूरी शरीफ़ ते वेठा हा। बादशाही त ॾिस न, अहल बैत आयो आहे रोईंदो, ईअं दाद करे जेको दर ते आवे ईअं दाद थी वस। बाक़ी जंहिं मुंहुं मोड़िया उनको तड़वा छोड़ियो। परवाह छा चिबन जी? अरे चिबन जी जेके थोड़ी ॻाल्हि जे लाइ वॾेरनि जे कदमनि में किरी पवनि, दुनिया वारनि जे कदमनि में किरी पवनि, तुंहिंजी ढूंढ जी हिननि पाकनि खे परवाह कहिड़ी आहे? हीअं जो रुनो रुनो पाण दिलदारी ॾिनऊं अहल बैत खे। साईं चुप कर, कलम सॼण जे हथ में आहे, ख़िलाफ़ न लिखंदो। बस दरख़्वास्त सैयद जे लाइ वई, पकड़ियो उहो पाण हिक जी बि यार, हिक जी बि ईअं बि थींदो आहे छा? ईअं पीरनि जो पीर बि आयो को दजला नदी जे किनारे ते, जीजल अंबड़ ही 12 साल गुज़री आयसि, या ॼञ वई ही, पुटड़ो वियो हो, शादी त न थी पर सिर हलियो वियो, ख़बर ई न पई पए। आलाप कढे पई वेठी, रोए पई बचड़े खे यादि करे। पुछा कयूं छा आहे? चए साईं अमड़ आहे, अमड़ जो दुख सम्झे थो, बचड़ो ॿुॾी वियो अथसि, ॼञ ॿुॾी 12 साल, हाणे हर कंहिं आसरा लाथा आहिनि, रोए थी।
अदा तू असां आसरा लाहींदा आहियूं, रब करीम जा दोस्त रब मो आसरो लाहींदा ई न आहिनि। उन्हनि जो आसरो रब में आहे न, असां में थोरी आहे, दुनिया जे सबब में थोरी आहे। यकदम हथड़ा खई मालिक ॾे, मालिक 100 साल वारा मोल जेरा कई, तुझो कुरान शाहिद आहे। 100 साल गुज़री वियो त बि जेरा कई, हे त 12 साल गुज़रिया आहिनि, जेरा करे दे, सॼो बेड़ो कढी दे, ॼंज मोटाए दे। दुआ बि पीरनि जी दुआ आहे, पीरनि जे पीर जी दुआ आहे, अलाह वारनि जी दुआ आहे न। असां तॾहिं उन्हनि खे चवंदा आहियूं साईं दुआड़ी त कजांइ पुट नथो थिए, हीअं जो दुआ घुरंदा हल बेड़ा पार, पुट लुॾंदो ई। पोइ नालो रखंदासीं गौस बख्श, कलंदर बख्श, साईं बख्श। पोइ हिकिड़ा वरी ख़ाली ड्रम वांगुरु वॼण वारा चवंदा अलाह खां नथो घुरे, अलाह न ॾिनी छा? ॾींदो त अलाह, बाबा ॾिनो त अलाह, पर जंहिं हथ ते ॾिनई उनखे त यादि कयां न, उन जो थोरो बि त मञा न। ॾियण वारो त रब आहे, असांजे दिलि खे पक आहे त मालिक ॾिनो, पर ॾिनई त तॾहिं न। द्वार माखे कढी ॾे न बेड़ो। ये हथ मुबारक हीअं थिया अलाह जे आॾो कुन फयकून। अलाह साईं फरमाए न को सामान घुरायां, न को माण्हू घुरायां, न को मज़ूर घुरायां, न को कुझु, फरमाईंदुसि कुन थी, उहा शइ उन महिल थी पवंदी आहे। इहो ॿुॾल बेड़ो निकितो ई लुॾंदो आयो, तरंदो आयो, सोना क़यामत ताईं। हज़रत महबूब सुभाणे जे ग़ुलामनि जी दिलि ख़ुशि लॻी पई आहे, पिया था ॻाइनि, पिया था ॻाइनि, पिया था इहा ॻाल्हि कनि त वाह पीरनि जा पीर, ॿुढड़ी जो न असां बि त ग़ुलाम वेठा आहियूं ई न नए वाहण में। असां ते बि नज़र थिए त उहा थींदी आहे, पर वॾो दिलासो ॾिनो। पाण फरमायूं त हिकिड़े भेरे अलाह ताला मूंखे दोज़ख जो दारोगो ॾेखारियो, पर्दा हटिया, असांजो भित जे पहिरियों न ॾिसूं, हुननि खे रब अलाए छा छा थो ॾेखारे। पोइ मां दोज़ख जे दारोगे खे चयो त बाबा तोखे लिस्टूं दोज़ख जूं मिली वियूं? चए हा साईं। बेरी ॾिस, मुंहिंजो त को मुरीद कोन्हे, मूंखे अलाह जे करे चिंबड़िया आहिनि, ख़ुदा जे वास्ते प्यार था ॾियनि, हाणे इहो जो ईअं हलियो वञे असां त कोन सही सघंदासीं। हुन ॾिसी चयो साईं हिकिड़ो बि कोन्हे तुंहिंजो मुरीद। दुआ घुरियईं मुंहिंजा मौला, जेके मुंहिंजा मुरीद थियनि, मरंदो हर कोई गुनहगार ऐबदार इंसान आहे, पर मरे त अॻ में तौबह कराइजां, जो तोॾे अछो थी पोइ अचे त मदीने जे साईं जी कचहरी नसीब थिएसि। हे उहा आहे इंशा अल्लाह ताला। साईं तकरीर बि फरमाईंदा, दुआ बि तव्हांखे कंदा। मां बि हाफ़िज़ महबूब हुयो साईं, पोयों मूंखे टेलीफोन कई, हा मां अलाए किथे हुउसि, चए साईं असां वेठा आहियूं जलसो, अरे बाबा उन ॾींहुं हेॾे हेॾे ॿिया बि आहिनि। पोइ मां चयो त जीअं हाणे नथा वञूं त सेवण शरीफ़ पियारींदो आहे चांहि, हा साईं रोड ते बीठो हूंदो आहे चांहि पियारींदो आहे। मां चयो पोइ न ईंदो? चवंदो मां वियोमांसि जलसे लाइ, चयोमांसि त न आयो, तंहिंजे करे गुसाए वेंदो। तंहिंजे करे ॿेली प्यार जो बदिलो प्यार आहे, हा कुर्ब जो बदिलो कुर्ब आहे। पोइ असांजा जलसा ॿिए हंधा। पोइ मां सुबुह आयोमांसि, तव्हां न पहुता। मां चयो हाफ़िज़ मूंखे मानी बि न खाराए, 2 लफ़्ज़ चवराए, पोइ चओ त सही वाह आहे, वञ पंहिंजे जलसनि। हाणे असां इजाज़त वठूं था, वरी वेंदासीं सही। असांजा जलसा वरी हाज़िरी थी, दुआ फरमाइजो, अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे।